उन्हनि मूंखां मुंहिंजी ज़ाल खसे मौत खे दावत ॾिनी आहे। हाणे न पलियो रहंदो न ई हाशिम। न शमो न, भले हाशिम खे मारण सां असांजी कहिड़ी बांह थुली थींदी। असांखे त उन्हनि जूं छोकिरियूं खपनि। हाँ बहादुर खान, आलिया मां हर हाल में उन्हनि खां वठंदुसि ऐं ॾंड में ससुई बि खणंदासीं। जीअं आईंदा हू असांजो नालो ॿुधनि त उन्हनि जा ॾोह बि ॾकी वञनि। न वॾेरा साईं, भले जे घर मां छोकिरियूं खणण शींहं जे वात मां गिरह खसणो आहे। इहो कमु असां टिनि ॼणनि खां कोन थींदो। ये ही थींदो रहे सर, पर ॿ टे हमरा वठी था हलूं, हलंदासीं ज़रूर। मां भी ईअं थो चाह रहे सर। रेसियाणी, कि तू पंहिंजी हालत कहिड़ी करे छॾी आहे। न वार ठाया थी, न मुंहं ते पाणी जो छंडो हयो अथई। शमा, केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, हिन दरिया खान जी का ख़बर ई कान्हे। इहो त मुंहिंजो साईं ज़ालिमनि मूंखे तो खाइण लाइ ॾिनो हूंदो अलाए न। रेसियाणी, तू फिक्र न करे। रेस दरिया कान मुड़ुसु माण्हू आहे, उनखे कुझु बि कोन थींदो। अलाए छो शमा, अॼु दरिया खान जी यादि में जो हाउ लुड़ंदो थो वञे। खुदा ख़ैर करे, अलाए छा आहे। रेसियाणी, तव्हां ख़ैरात कयो, सदको कढो, कंहिं ग़रीब गुरबे खे खाधो खारायो। अलाह साईं करम कंदो ऐं रेस दरिया कान ते खिरनि सां मोटी ईंदो। तूं सही थी चईं शमा। मां हाणे गुलाब खे चवां थी त कुझु देगिन जो बंदोबस्तु करे। हाणे त आलिया खे बि वठी विया आहिनि, कोई बि रेस खे कोन था छॾनि। बेदाद नंगरी आहे छा? शमा, तुंहिंजे को ॾाढो आसो काबो आहे। ख़बर न आहे उन्हनि दरिया खान जो कहिड़ो असरु कयो हूंदो। रेसियाणी, तूं हिमत न हार। बहादुर ऐं शमू हिते पेर हणी रहिया आहिनि। अॼु न त सुभाणे रेस अची वेंदो। जावेद ॿुधायो त रेस बहादुर सूबेदार खे न्यापो ॾेई करे सरदार में मोकिलियो आहे। शमू बहादुर त न ॿार, उन वीचारनि खे राजदारी जी कहिड़ी ख़बर। रेसियाणी, कोई बि कोशिश त कनि पिया न। कुझु त ज़मान सां ॾेठ वेठ हूंदसि न। शमा, तो हक़ त दरिया खान सही सलामत मोटी अचे। रेसियाणी, मां राति जी रब खे वेठी ॿाॾाईंदी आहियां। तूं हाणे वार बि ठाहे ऐं मुंहं ते पाणी बि हण त मां तव्हां लाइ चांहि ठाहे अचां। शमा, वार ठाहियां अलाए हार सिंगार मां ईअं लिखंदी आहियां सुबुह मुंहिंजो दरिया खान अची वञे। गुलामू, दोस्त जो नंग वापस कयो अथम। हाणे माठ करे बहादुर ऐं शमू भी कोन वेंदा। दिलावर साईं, शमू ऐं बहादुर में अञा एतिरो दम ई न आहे जो हाशिम जे ॻोठ ते चढ़ाई कनि। दुश्मन खे कमज़ोर समझण नादानी आहे। असांखे हर वक्त हर खतरे लाइ तैयार रहण घुर्जे। असां त तैयार आहियूं। दुश्मन आयो त धूड़ थी वेंदो। ओ इते रखीस जवान जा पुट। हाशिम मुंहिंजो भाइरनि जहिड़ो दोस्त आहे। वो हुन जो नंग वापस कयो आहे। हाणे हुन जी हिफ़ाज़त करण मुंहिंजो फर्ज़ आहे। तव्हां फिक्र ई न कयो, जेसीं ताईं असां ज़िंदा आहियूं न
दुश्मन जो बच्चो भाषम जे ॻोठ में दाख़िल थी न सघंदो। तव्हां सभु ॻोठ जे ॿाहिरां टिड़ी पखिड़िजी वञो ऐं ॻोठ जे हर रस्ते ते मोर्चा बंदि थी वेही रहो। दुश्मन खे ॾिसो न त उन्हनि जे मथां गोलियुनि जो मींहुं वसाए छॾिजो। हीअं ई थींदो दिलावर साईं। मां हाणे हाशिम खान ॾांहुं वेंदुसि ऐं तूं बि संगत खे तयारु रखिजे। अब हाशिम इन्हनि झेड़नि झटनि असांखे छा ॾिनो आहे सिवाय रसवाई जे? तोखे कहिड़ी ख़बर? तोखां पोइ असां पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे? जेके माण्हू असांजे गिचीअ मां कोन लॻंदा हुआ, टिजंदा हुआ तोखां, उहे असांजे घरनि में घिड़ी पिया। वॾा वॾा मां मोह कोन हा, सिर्फ़ गिरफ़्तार थियो हुअसि। हिक हिक खां बलांद वठंदुसि, कंहिंखे बख़्श कोन कंदुसि। कैसा विढ़ंदे? हिते त असांजा वार बि वेरी आहिनि जेके काल तोसां गॾु हुआ। तुंहिंजे जेल वञण खां पोइ उहे साम्हूं थी बीठा आहिनि। यार दोस्त त ठहियो पर पंहिंजा मिट बि दुश्मन बणिजी बीठा आहिनि। वॾा वॾा तोखे कंहिं रंजायो आहे? सिर्फ़ तूं उन्हनि जा नाला ॿुधाए त मां उन्हनि खे ॾींहं जो आसमान में तारा ॾेखारियां। कंहिंजा नाला खणी कंहिंजा नाला खणा? ॼण काल कालूनी ॻाल्हि आहे। चोर असांजे घर में घिरी आयो हो। चोर असांजे घर में? वॾा वॾा केरु किड़ियो असांजे घर में? अदा तूं तो उनजो नालो ॿुधाए। इहा त ख़बर न, पर दिलावर जांच करे रहिया। अॼु या सुभाणे ख़बर पइजी। उहो जेको बि हूंदो ज़िंदा कोन बचंदो, मरंदो, कुत्ते जी मौत मरंदो। हाशिम हीअं थी वियो छा? छो? हाशिम त बहादुर ऐं वफ़ादार माण्हू आहे, पर अकुलमंद न आहे साईं। कहिड़ी कम अकली कई आहे हाशिम? बाबा साईं, केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि पर पंहिंजे घर जो चोर न पकड़े सघियो। अकुल हुजे सा त सम्झी वञे हा न बाबा त केरु असांजे घर में गिड़ियो हो। ख़ुदा बख़्श, भला तूं त अकुलमंद आहीं न, तूं खोले ॿुधाए त हाशिम जे घर में केरु गिरियो? बाबा साईं, थी सघे थो त इहा हरकत शामिर खान कई हुजे। ठाड़ो फुर शामिर खान जो वड़ न आहे, सो बि पल्ले जे घर मां। मिस्किन माण्हू जे घर में छा हूंदो? साईं, धाड़े फुर जे इरादे सां न, पर थी सघे थो त छोकिरी जी चाह में चोर बणिजी वियो हुजे। हाँ, पर अॻियां बि मीरा आहे। मीरा पल्ले जी धीउ, हाशिम जी भाइटी, शामिर खान खे त खंगंदी बि कोन। ख़ुदा बख़्श,
शामीर खान कॾहिं बि अहिड़ो कुद्धो कम न कंदो। हाशिम जे घर में को धारियो दुश्मन गिरियो हूंदो। सरदार साईं जी बादशाही हो खैर। खैर दिलावर, मां हाणे पाण तोखे घुराइण वारो हुउसि। वेह। हुकुम कयो सरदार साईं। दिलावर, दरिया खान हाणे असांजे कम जो नाहे रहियो। जेको असांजो मतिलबु हो सो त पूरो थी वियो। दरिया खान खे असांजी ताक़त जी बि ख़बर पइजी वई ऐं आलिया बि पंहिंजे माइटनि खे मिली वई। हाणे दरिया खान खे पाण वटि रखण मां को फ़ाइदो कोन्हे। जी सरदार साईं, हुकुम कयो त दरिया खान खे आज़ाद करे छॾियो। हा दिलावर, दरिया खान खे आज़ाद करे छॾ। छा यादि कंदो, भली खेसि ख़बर पवे त सरदार शाह ज़मान केॾो रहमदिल आहे। जेको हुकुम सरदार साईं जो, मां हाणे हलां थो। जावेद, अल्लाह साईं जी शुक्र आहे, बाबा जिंदा आहे ऐं असां सां गॾु आहे। जावेद, बाबा चेजो कीअं थियो? बाबा असां सां गॾु हूंदे बि सम्झो असां खां परे आहे। क्षमा थी सघे थी मता चाचे के मथे में धक्को लॻो हुजे। ईअं बि थी सघे मता चाचो तुंहिंजी जुदाई में दिमाग़ी तवाज़ुन विञाए वेठो हुजे। कुझु बि थी सघे पर हक़ीक़त इहा आहे त चाचो असांजो चरियो थी चुको आहे। जावेद, बाबा जो इलाज कराए। मां बाबा खे इन हालत में ॾिसी कोन थी सघां। असां ग़रीब माण्हू शहर मां चाचे जो इलाज कीअं कराए सघंदासीं? ऐं बि चरियनि जो इलाज किथे थींदो, कीअं थींदो, मूंखे का बि ख़बर न। जावेद, धागो फीणो कराए बाबा जे लाइ, पीलो वसीलो करे, का दुआ कराएसि। जावेद, कुझु त करे, तूं हिम्मत करे, मदद पाणे अल्लाह साईं कंदो। हा शुक्र, वक़्तु कढी मां चाचा खे मुर्शिद जी दरगाह ते वठी वियुसि। हा जावेद, जिन वटि कुझु न आहे न हूंदो, उन्हनि वटि दुआ हूंदी आहे। अलाह मां उम्मीद न लाइ, तूं मायूस न थी। वो वॾो कारसाज़ आहे। तूं चाचे सां लाइ दुआऊं घुरंदी रोई रब खे ॿाॾाए त ॿुॾल ॿेड़ा बि पार थी वेंदा। जमे थी तोखे हली चप्पल में उछलाए छा? चप्पल जा जानवर तुझे ने कदे गोश्त के खाई मुझे पागल बाबा हुआ सुना असांजे घर जा जानवर हरदा पलीत गोश्त कॾहिं बि कोन खाईंदा। खौफ में मरी न पई इतने ही पियो हुजे तुला पाड़ छो तो ॾिसी घर में अगु का कमी हुई जो वरी हे डचो भी हाशिम वठी आयो। केड़ो डचो माई बसरा, तू भी सीधी गाल कंदे डिजी थी छा? रोगो पई थी गुजार तू दी। ऐ हा आलिया सजे राज में थरथलो पई थी वियो आहे।
तो वरी इहा छा मत अचे कड़े भाई हाणे दरिया खान चुप करे त कोन वेहंदो खाम खामे मासूम मरंदा वरी सागो इहा खूना खूनी आहिस्ते ॻाल्हा बसरो ममड़ियूं अंदर वेठियूं अथई तूं छोकिरियुनि ॿुधी वतो न त तोखे कोन छॾींदियूं मां कोटरी जा थी चाहन खां बसरा ड्रिजण वारी कान्हे सच त बसरा सरदार खे बि चवंदी हा हाशिम वठी आयो पंहिंजी भाइटी खे राज छो थरथले में अची वियो आहे कल्ह को ॾींहुं हा दरिया खान जा माण्हू मुआ हा खून चटे में त वई ही छो ओ अमड़ दरिया खान हाणे चुप करे त कोन वेहंदो वॾो ममण मचंदो खूना खूनी थींदी कचो पको लताड़जी वेंदो भाई मूंखे त हर तरफ़ खां रत जी बुणी ज़रीना करे त करे छा सावा सड़न या सुका सड़न तुंहिंजो मुंहिंजो भला वस हलंदो छा मर्द ॼाणनि मर्दनि जा कम ॼाणनि भला असांजो छा मां त चवां थी छोरीअ खे तते पेरे घर मां कढ त को डचो लहे माण्हू सुख जो साह खणनि तू छो थी परेशान थी राज वारनि जो कम तमाशो करण कंहिंखे को खतरो न आहे राज वारा पंहिंजे में था रिजन हिन घर मां तोखे कढण वारो को ॼाओ ई कोन्हे हा दियालिया छा तोखे ख़बर न आहे ॻोठ वारनि जी त आदत आहे ॻाल्हि मां ॻाल्होड़ो ठाहिण जी तोखे त दरिया खान वारनि पाण छॾियो आहे पोइ जहिड़ा छो थींदा बाक़ी बसरा जो त वातण कम आहे ॻोठ वारनि खे अजायो ख़ौफ़ आहे बसरा जहिड़ी औरतूं वतन थियूं सॼे ॻोठ में अजायूं सजायूं ॻाल्हियूं कंदियूं तूं फिक्र न कर ऐं न ई परेशान थी राज वारनि खां असांजी ख़ुशियूं बर्दाश्त नथियूं थियनि ॿी का बि ॻाल्हि न आहे मुंहिंजे अचण सां सॼे ॻोठ में ख़तरो थी पियो आहे राज वारा चवनि था त कबीला झेड़ा शुरू थी पवंदा ऐं माण्हू मरंदा छो अदी छो मां पंहिंजे ॻोठ में आई आहियां पर मुंहिंजे अचण ते सॼे ॻोठ खे एतराज़ छो आहे ही ॻोठ मुंहिंजो बि आहे मां हिन ॻोठ में छो नथी रही सघां अदी तुंहिंजो को बि नालो न वठंदो तू पंहिंजे पीउ जे घर में आई के ॿिए जे घर में न आहे असांजी त किस्मत ई फिटल आहे पंहिंजे घर में रहंदे बि बेघर आहियो ॿुधो त माण्हू सरदार वटि विया आहिनि उन ॾींहुं बसरा चाचीअ खे पई चवे त आलिया खे उघाड़े फेरे घर मां कढी छॾियो तूं माण्हुनि जे ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾे जेके राज वारा सरदार साईं वटि विया हुया न से बेस्ता थी मोटिया बाक़ी रही बसरा हाणे असांजे घर में जेका आई सा आई मां बसरा खे चोटीअ मां वठी गीले ॿाहिरि कढंदसि जॾहिं सभु मायूं पंहिंजे पीउ जे घर में रही सघनि थियूं त पोइ मां छो नथी रही सघां अदी मेरा मां छो नथी रही सघां आलिया तू फिक्र न कर परेशान न थी मां आहियां न तोसां गॾु